सिंध के मरूफ नौजवान गुलकार महबूब खासकेली गुर्दे और जिगर के आर्जे में मुब्तला होकर मकली पर वाक़ अपने घर में बिस्तर दाखिल हो गए। सिंध के मरूफ रागी अलाउद्दीन खासकेली के छोटे भाई मरूफ गुलकार महबूब खासकेली बीमारी के बायस चलने फिरने की ताकत भी नहीं रही। इन्होंने वॉच न्यूज़ को बताया है कि तक़रीबन 2 महीननि खां वठी मूंखे गुर्दनि जी तकलीफ़ आहे ऐं जेरे जी बि तकलीफ़ जाम आहे। सावक जो असरु आहे, इन करे आउं हली फिरी बि कोन थो सघां। ऐं जेका हीअ सिंध हुकूमत आहे उनखे अपील कंदुसि त महिरबानी करे मुंहिंजो किथां सुठी अस्पताल मां इलाजु करायो वञे त मुंहिंजी जान बचे ऐं मुंहिंजा ॿचिड़ा जेके आहिनि सिर्फ़ु उन्हनि जो आउं आहियां। तंहिं करे हिन हुकूमत खे इहो अर्ज़ु आहे त कंहिं सुठे अस्पताल में मूंखे एडमिट कराए मुंहिंजो इलाजु करायो वञे। जिगर और गुर्दे की बीमारी में मुब्तला सिंध के नामूर गुलकार महबूब खासकेली ने ठट्टा के मुख्तलिफ अस्पतालों से इलाज करा है, जिसका उसे कोई फ़ायदा न हो सका है और अखराजात न होने के बायस वो शदीद परेशान है। मुतासर गुलकार के बेटे मुजाहिद खासकेली ने वॉच न्यूज़ से बातचीत करते हुए कहा, तो मुंहिंजो वालिद साहब तमामु सीनियर फ़नकारनि मां हिकु फ़नकार आहे। महबूब अली ख़ासकेली मुंहिंजो जेको चाचो हुयो अलानो ख़ासकेली, उहो बि तमामु सिंध जो नाले वारो फ़नकार हुयो। ऐं जेको असांजो ॾाॾो हुयो उहो बि तमामु सिंध जो सुठो गायक हुयो ऐं राॻियुनि मां हिकु तमामु सुठा राॻी थी गुज़रिया आहिनि। असांजा जेके ख़ानदानी उस्ताद हुया त हिन वक़्तु मुंहिंजो जेको वालिद साहबु आहे उहो गुर्दनि जी ऐं पंहिंजो जेको आहे जिगर जी बीमारी में मुब्तला आहे। असीं वधीक ख़र्च ते नथा पहुची सघूं। असीं बस वारनि खे ऐं सिंध हुकूमत सकाफ़त खातो खे अर्ज़ु कंदासीं, अपील कंदासीं त जेकॾहिं थी सघे त असां सां कुझु हेल्प कंदा त असीं पंहिंजे वालिद साहब जो इलाजु कराए सघंदासीं। जो इस वक्त बिस्तर दाखिल बीमार महबूब खासकेली सिंध के नामूर फनकार रहे हैं, उन्होंने निगरान हुकूमत से और महकमा सकाफत से यही मुतालबा किया है कि फौरी तौर पर सरकारी खर्च पर जो है अच्छे अस्पताल से इलाज करवा कर इनकी ज़िंदगी बचाई जाए। कैमरामैन दानिश खासकेली के हमरा तनवीर अली, वॉच न्यूज़, ठट्टा।